जिले घोटकी जे अक्सर वाहन में पानी की हथरादू खोट आबादगारन जो समय एकड़ंदे बीठल फसल सुकण लगो। मुंबल जी माड़ी लुंडी वाह जे समय आबादगारन जो लुंडी वाह पुल ते पानी की हथरादू खोट खिलाफ सख्त एहतजाज नारेबाजी। आपाशी अमले ते पानी विकिरो करण जा इल्ज़ाम। उन मौके ते आबादगारन लियाकत पोज़दार अब्दुर्रहीम बुरड़ो, इरशाद माहर, असद पोज़दार, ईदन कलादी, सनावला भुट्टो ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त घोटकी ज़िले जे अक्सर वाहन में पानी की हथरादू खोट पैदा कई वई आहे। वधीक ॻाल्हाईंदे चयो त लुंडी वाह ते मुक़रर दारोगो रमज़ान चाचड़ बासरन खे रिश्वत एवज़ पानी विकिरो करे रहियो आहे। रमज़ान चाचड़ हिकु करप्ट अमलदार आहे। उन लुंडी वाह ते धिका नूल पखा हणाए छॾिया आहिनि। लुंडी वाह में पानी की हथरादू खोट सबबि असांजा फसल सुकी रहिया आहिनि, जंहिं करे असां कंगाल बणिजी विया आहियूं। उन मौके ते आबादगारन सिंध सरकार आपाशी खाते सीडा डायरेक्टर समेत डीसी घोटकी का मुतालबो किया तो फौरी तौर ते करप्ट दारोगे रमज़ान चाचड़ के हटाए लुंडी वाह में पानी सरापा एहतजाज है। पानी ना है असांजी यूसी के लुंडी वाह जेको असांखे वाहिद वाह पानी जो ज़रियो है वो इतने करप्ट दारोगो आहे जेको मथे धिका हणाया अथसि। मशीना हलन थियूं बासरन जूं ऐं उन खां पोइ लिफ्टा मशीना हलन थियूं। सरहद में पानी फुल आहे, माथेले में पानी ना आहे, वारी उॾामण लॻी आहे। बिरा महिरबानी असां वज़ीरनि खां, हुक्मराननि खां, ऑफिसरनि खां इहो मुतालबो कयूं था त असां ग़रीबनि ते रहम कयो वञे। बिरा महिरबानी असांजे बचड़नि खे बुख न मारियो, उञ न मारियो। ॿियो त ठहियो असांजा जानवर उञ मरी विया। गैराबाद पियो आहे मुल्क सॼो, देवी चक सॼी गैराबाद पई आहे। हेॾो ज़ुल्म आहे असां सां, कार आहे, हेॾे मथे पखा हलनि था, धिका लॻा पिया आहिनि, शयूं ॾिनी पियूं। मुतालबो आहे असांजो मुतालबो आहे इहो त पाणी खपे, असांखे पाणी खपे। पाणी